गवर्नर सन्याल हाशमी साहिब सिंह जावेद आल मोढू की मुलाकात थी है, जैमें उन मां ॾोहनि की रोकथाम ऐं पुलिस की सलाहियत वधाइण बाबत ॻाल्हियूं थियूं आहिनि। उन मौके ते गवर्नर सिंह जो चवणु आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। पुलिस के अवाम जे तहफ़ुज़ लाइ फौरी ऐं असराइता क़दम खणण जी हिदायत कई वई आहे। ॾोहनि जी रोकथाम जे लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु यकीनी बणाइण ते ज़ोर भरियो वियो। इन तफ़सील मालूम कयूं था ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूद है। इमदाद, मुलाकात बाबत अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध के गवर्नर सैयद मोहम्मद निहाल हाशमी सां आज सिंध पुलिस जावेद आला मोडो की मुलाकात थी है। मुलाकात में अमन अमान की सूरत हाल, ॾोहनि जे रोकथाम ऐं पुलिस की सलाहियत वधाइण बाबत ॻाल्हियूं थी आहिनि। जॾहिं त गवर्नर सिंध चयो आहे त अवाम जी जान माल जे तहफ़ुज़ पहिरीं अवलिन तरजीह आहे। पुलिस के अवाम जी तहफ़ुज़ लाइ फौरी ऐं मौसर क़दम खणण घुर्जनि। जॾहिं त हिन वधीक चयो त ॾोहनि जी रोकथाम लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु यकीनी बणाइण घुर्जे। जॾहिं त हिन वधीक चयो त उन जी निगरानी जी गाहे कैमरा सर्वेलेंस ऐं ॿियनि जदीद निज़ाम मां मुकमिल फ़ाइदो वठणु घुर्जे। जॾहिं त हिन इंतज़ामिया खे हिदायत कई त इंतज़ामिया सां गॾिजी जेको आहे जेको तजावुज़ात जी रोकथाम खे यकीनी बणाइजे। जॾहिं त IG सिंध जारी टारगेट ऑपरेशन ऐं मुस्तक़बिल जे हिकमत अमली बाबति ब्रीफिंग ॾिनी। जॾहिं त पुलिस जे रिस्पांस बेहतर बनाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। IG सिंध चयो त सूबे में अमुन बरक़रार रखण लाइ वधि खां वधि कोशिशूं कयूं पियूं वञनि। जी इमदाद, वॾी महिरबानी तफ़सील आहे।